Halo. Halo. Halo, Inspektur Zain. Halo. Bahadur.
हाणे बहादुर जी तबियत कीअं आहे? अभी खां बेहतर आहे पर मां चाहियां थो त बहादुर खे पंहिंजे घर में शिफ्ट कयां छो त हॉस्पिटल में बहादुर जी जान में ख़तरो आहे। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। थैंक यू सर। हाँ आदम खान, जान कुछ ॿुधायो? नो सर, ॾाढो पको आहे, कुझु ॿुधाए कोन पियो। मारे मारे बेहोश करे छॾियो। ठीकु आहे, होश में अचे त मूं वटि पेश करेसि। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु बूथ जे तरफ़ रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थांवनि शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेसमंग जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधीअ में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी
जान तो छा समझो हो तसा सा बगावत कंदे ऐं तोखे कुछ भी न थींदो जान जान तू यो छो विसारे वेठे त मिस्टर डॉन अहिड़ी अजकल पला आहे जेको इंसाननि जूं जानियूं गिड़काए वेंदो आहे जान डॉन सां बगावत अॼु तोखे ॿुधाईंदासीं त डॉन सां बगावत जो अंजाम कहिड़ो हूंदो आहे शेरो हुनखे ॿुधाए त असां सां बगावत करण जो अंजाम छा हूंदो आहे No. असां तोखे अहिड़ी सज़ा ॾींदासीं मिस्टर जान जो मौत खां पोइ बि तुंहिंजो बेजान लाश छिक भरींदो ना जान ना तो कदम पे कही तो हथुक न मुझी रानी अज असां सब तुंहिंजूं तकलीफ़ूं ख़त्म करे सब खां वॾी तकलीफ़ तोखे हिननि सोड़नि कपड़नि जी आहे हाँ असीं तोखे हिन तकलीफ़ खां बि आज़ाद था जान प्लीज जान मुझे हनी मात्र जान No. प्लीज जान प्लीज जान मुझे बचाए बचाए जान बचाए जान हाणे तोखे एहसास थियो प्लीज जान प्लीज डान सां गद्दारी करे जेका तो डान खे तकलीफ़ ॾिनी उनजो एहसास छा जान ना Don! Honey! डॉट इंजेक्शन डॉट मुझे दिमाग टकराए नहीं रहा मुझे अंग दर्द सा दुखी रहा डॉट इंजेक्शन प्लीज डॉट शेरो हिन क्वीन खे इंजेक्शन जी बेकरारी आहे शेरो इंजेक्शन honey. What? Sean? छो शान तुझो मुंह लथल छो आहे शान सर असांजो साथी जिमी मार जियो
जान खे पुलिस अरेस्ट कयो हाणे त असांखे बि ख़तरो आहे सर किथे जान पुलिस खे हिन जॻह जो No, Sean, no. इहो कॉन्सेप्ट पे असांजे लाइ निहायत हानिकार आहे जान मुंहिंजो साथी आहे डॉन जो साथी जान पंहिंजी जान नहीं छॾींदो लेकिन असांजे अॾे जो पतो कानून जे मुआवज़नि खे नथो ॾेई सघे पर सर मूंखे त जान मां बगाती पोइ पई अचे न शान न मुंहिंजो जॉन ईअं नथो करे सघे जेसिताईं आउं हिते क़ैद आहियां जॉन ईअं नथो करे सघे छो जो हुनजो साहु मूं वटि क़ैद आहे तुंहिंजो साहु तो वटि आई मीन तव्हां वटि शान हाणे मूंखे तुंहिंजी ऐं शेरूअ जी सख़्त ज़रूरत पइजी रही आहे हुकुम कयो सर हीअ धरती ऐं हिन धरतीअ जा धणी जेसीं ताईं मूंखे कमु आया मूं पंहिंजा मुफ़ाद हासिल कया पर हाणे न हीअ धरती ऐं न धरतीअ वासी मूंखे पसंदि आहिनि मां चाहियां थो त हिन धरतीअ जे हर ॻोठ हर शहर जे हर चौक ते हर खिटी ऐं हर गाम ते एतिरी ब्लास्टिंग करियो छो हीअ धरती वरी मुअनि जो दड़ो बणिजी वञे तबाही मां हिन धरतीअ ते तबाही चाहियां थो पर हा शान उन खां अॻु में मूंखे जान बेजान घुर्जे वञो पुलिस स्टेशन खे अहिड़ा त बम हणी धमाका कयो जो पुलिस स्टेशन पुलिस वारनि सां गॾु हवा में उॾामंदी नज़र अचे मां चाहियां थो त हिन धरतीअ जो कानून ऐं हिन धरतीअ जो अवाम गॾु तबाह थिए सर मूंखे त जान खां पोइ शेरो तां बि एतबार कॼी वियो No! शेरूअ ते मूंखे पाण खां वधीक एतबार ऐं एतमाद आहे यस पर जेकॾहिं तव्हांखे यकीन कोन थो अचे त पोइ शेरो शेरो ही तुंहिंजो पुट आहे न मां ॼाणां थो शेरो त ही तुंहिंजो अकेलो पुट आहे हिन पूरी काइनात में तुंहिंजे पीढ़ीअ जो अकेलो वारिस हा न शेरू तोखे प्यारो आहे न शेरू शेरू जेकॾहिं मां तोखे चवां त पंहिंजे पुट खे मारे त शेरू पोइ इंतज़ार छाजो Now tell me, Mr. Sean, कीअं लॻी तोखे शेरूअ जी वफ़ादारी तो डान खे आज़माइण चाहियो न इहो ई डान जी कामयाबी जो राज़ आहे Now get lost! आया
शेरो, come on, शेरो, शेरो, मजाना को शेरो, त तोखे पंहिंजे पुट जे मौत ते ज़रूर दुख थियो हूंदो, पर ख़बर अथई मुंहिंजी तोसां मोहबत इन खां वधीक आहे। पुट जी मोहबत तोखे मूंखां परे रखंदी। हाणे सभु ॿेड़ा सड़ी विया। जान ऐं शेरूअ जे मोहबत जे विच में हाणे का दीवार नाहे। ओके शेरू, ओ शेरो, शेरो। शेरो, शेरो जेको पंहिंजे हथनि सां पंहिंजे औलाद जे सीने में गोली हणी सघे थो। मूंखे यकीन आहे त उहो ॿियनि इंसाननि जूं जानियूं वठण में देर न कंदो। शेरो, तो ते बि त ज़ुल्म थियल आहिनि। इन्हनि माण्हुनि तुंहिंजी ज़बान कटी बेज़बान करे छॾ सभिनि इंसान खे। वञ शेरो, को बि साह न खणे। को को ऐं मां अहिड़ी तरह मुजरिम बणिजी वियुसि। तूं जेकॾहिं चाहीं त हाणे बि घणो कुझु करे सघीं थो। जेकॾहिं तूं कानून जो साथ ॾीं त डांस जो बि ख़ात्मो करे सघिजे थो। मगर साहब, मां दिलि जे था मजबूर आहियां। मां हनी को सवाइ हिकु पल बि नथो जी सघां। हू मुंहिंजो प्यारु आहे। मां हुन खां सवाइ बेजान आहियां। मां तोखे तुंहिंजी हनीअ सां मिलाइण जो वाइदो थो करियां। त पोइ ठीकु आहे, मां अव्हां सां गॾु आहियां। तव्हांखे डांस जे ख़िलाफ़ हर सबूत ॾींदुसि। मां तव्हां सां मुंहिंजो इहो वाइदो आहे। लगे तो जान के ना कड़िया है। हेलो हेलो सर, डांस जे गुंडन थाने ते हमलो करे ॾिनो आहे।
छा थियो इंस्पेक्टर साहब? जान जे माण्हुनि थाणे ते हमिलो करे छॾियो आहे। सनम, चाची की हॉस्पिटल में एडमिट करण ज़रूरी थी वियो आहे। सनी, असीं अम्मी जो काफ़ी इलाज कराए चुका आहियूं, पर उन जो अञा ताईं कोई हल ना आहे निकितो। पर हाणे मां आयो आहियां, अलाह कंदो चाची जल्दी ठीक थी वेंदी। अल्लाह कंदो। मोड़ नसीब जा लाड़ो मोड़ पुटड़े जा मां पारों घुराया मोड़ बदी न कर दे रे असां वञण सफूरा बि आई उन खां 2 ॾींहं थिया आहिनि। अचे हा त सफ़ागीअ खे चवां मोड़ ठाराए ॾे, ॾाॾे जे हथ जा आहिनि। हाणे हे भाग वारा मोड़ अलाह कंदो मुंहिंजो पुटड़ो ॿधंदो। छिकी पिया आहिनि विचों विचों मोती निकिरी विया। अम्मा तूं छो खिली खिली थी ॾिसे? अम्मी, अॼु भला ॾाढी ख़ुशि पई लॻे, छा ॻाल्हि आहे? हा मां अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। पुटड़ो नसीर बि हाणे जवान थियो आहे। हाय हाय, हाणे दिलि में इहा आस आहे त अलाह करे मां नसीर जा बच्चा पंहिंजे सीने सां लाहिया। नसीर जे बच्चनि खे हथनि में खणी खेॾाया, हिंदोरे में विझी पाण लोरिया। अल्लाह कंदो त इहो ॾींहुं बि जल्दी ईंदो। हा मां, अलाह इहे ॾींहं बि ॾेखारींदो। अम्मा असां वॾेरियूं बि जहिड़ो के असली निकमियूं थी विया आहियूं। ॿ लफ़्ज़ छा मुराद जा चा अथमि जहिड़ो इटीअ में सूर पइजी वियो। अच बा अच, सदको वञाए अच। अच बा अच, वेह मुंहिंजे भरिसां वेह। बिस्मिल्लाह कयां, लख बिस्मिल्लाह कयां। सदको वञा पंहिंजे पुट खां। हेॾे ॾिस, हीअं कर बा, बिस्मिल्लाह। हेॾे ॾिस कीअं मुंहिंजो पुटु शहज़ादो थो लॻे? वाह जो शहज़ादो थो लॻे। अम्मा तो बि पुछ ॿधी खणी महरी कयो अथसि। अदा छा ॻाल्हि आहे, अॼु परेशान पियो लॻी? अबा वो मुंहिंजा गुलाब जा गुल पुट छो अॼु मुंहिंजो गुल पुट कुमाड़ियल कुमाड़ियल थो लॻे पियो? ख़ैर त आहे न अबा? हाँ मां, खीर आहे। हा सम्झ में मुंहिंजे बचड़े खे बुख लॻी आहे। करमो, ओ करमो, आयो जीजी। आयो जीजीअ जी बुख नथो ॾे पियो। ऐं जल्दी मानी खणी आ, मुंहिंजे बचड़े खे बुख लॻी आहे। आयो। करमो पीढ़ाए था नौकर आहियो न त टिकी अटोॾिया असली न सुधरंदे। पाणी खणी अचो। न मां मानी न खाईंदसि, तबियत सही आहे। छो अबा, ख़ैर त आहे? शहर में दहशतगर्दी तमामु वधी वई आहे ऐं तूं दुआ घुर त मां हुननि ज़ालिमनि जे मथां को ख़ुदा जो कहर करे। बाक़ी इंसानियत सां त हू रत जी रांदि पिया खेॾनि। बसि अबा, जेको हिन धरतीअ अमड़ सां गदारी कंदो अलाह कंदो त गर्क थींदा, निस्त नाबूद थी वेंदा। तूं फ़िक्र न कर बा, तूं गणतीअ खे छॾ, मानी खा, अलाह चङी कंदो। करमो पाणी आणे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कयां, सदको वञा बचड़े तो। अम्मा हुनखे त मानी घुराईंदी, बाक़ी मां रहिजी वियो।
छोरा हीअं मुंहिंजी अम्मा मां सदको बचन थो बिस्मिल्लाह। ओ अल्लाह साईं मुंहिंजे हिन जन्नत जहिड़े घर खे बद नज़र खां बचाए जाए। रबिल आलमीन मुंहिंजे बचड़नि खे हयाती ॾिजाए। मुंहिंजे बचड़नि मां वेड़ा कहोल कजाए। तू नसी लेके मारियो अम्मी सन्नी होश कर अल्लाह 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 कर। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़नि धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे। वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562
सनम सनम चाची नसीर नसीर चाची नसीर छा थियो नसीर बहादुर बहादुर नसीर नसीर बहादुर न नसीर हाँ चाची मुंहिंजो नसीर नसीर पानी बाबा पानी खड़िया पानी खड़िया नसीर नसीर हाँ 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 सना अम्मा अम्मा ओ सनम खड़िया पानी दे पानी दे पानी दे हम अम्मा 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 हाँ 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 उठी उठी होड़ होड़ सो नसीर आयो नसीर आयो नसीर आयो हाँ नसीर आयो हाँ बहादुर 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 सनी लगे तो बहादुर जी याददाश्त वापस थी अचे बहादुर बहादुर याद छा थियो कर बाबा ॿुधाए असांखे छा थियो बहादुर 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 छा जेको कुझु तोसां थियो छा तूं असांखे पेंट करे ॾेखारे सघे थो ठीकु आहे बहादुर तूं आराम कर या अल्लाह तुंहिंजो शुक्र या अल्लाह तुंहिंजी महिरबानी साहब जी हिकिड़ी ॻाल्हि चवां हाँ चओ अर्ज़ु इहो आहे त बीबी सनम भी जवान थी चुकी आहे ऐं तव्हां बि ज़मानो ॾाढो ख़राबु आहे तूं चवणु छा थो चाहीं मां चवणु इहो थो चाहियां त तव्हां ॿिन्हिनि जी शादी बस बस मां सम्झी वियुसि हूअं बि तव्हां हाणे असांजा वॾा आहियो जेका तव्हांजी मर्ज़ी अम्मा छा थियो चाची चाची ज़ालिम मुंहिंजो मचड़ो मारे छॾियो मूंखां ज़ुल्म करे छॾियो अबा सनी मां पोखी थी आहियां मां पंहिंजे नसीब खां सवाइ ज़िंदा आहियां अम्मा मां जो आहियां मां आहियां न वड़ तोखे अलाह आया थी ॾे पर मुंहिंजो नसीब त मारे छॾियो न ज़ालिम मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो पंहिंजे बचड़े खे हाय हाय मां मरी छो न वियसि न मां
ये न चओ। अल्लाह 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 बड़ी कम। हाय हाय सनी, मां गुज़रियल हादसनि खे कॾहिं बि विसारे नथी सघां। सना ही वक़्तु माज़ीअ खे यादि करण जो न आहे। हाणे इहो सोचणो आहे त समाज दुश्मन जे ॼार खां कीअं निजात पाइजे। शाम खां उहो ज़ुल्म सितम विसरी वियो आहे। हर वक़्तु ईज़ाईंदड़ अहसास जॾहिं मुंहिंजे साम्हूं आईनो बणिजी अचनि था त मुंहिंजो अंदरि भोर भोर थी वेंदो आहे। पर जे हिमत हारे वेंदासूं त असां हींअर दुश्मन ॿीणा थी पवंदा। सनी, हिकु ॻाल्हि चवां? हा हा चओ। सनी, जेकॾहिं मूंखे तुंहिंजो सहारो न मिले हा न त शायदि मां बि शींहं जे रांबूटनि जो निशान बणिजी वञा हा। लेकिन तुंहिंजे सहारे मिलण खां पोइ मूंखे मुंहिंजी मंज़िल नज़र अची रही आहे। मुंहिंजी मंज़िल बि त तोसां ई जुड़ियल आहे न सनम। सनम, असां हिननि तस्वीरनि वसीले असां पुलिस जो सहारो वठी इन गद्दारनि खे मौत जो जाम ॾरींदासीं। पर सनी, पुलिस अॼु ताईं कयो ई छा आहे? रस्ते में सरेआम मुंहिंजे भाउ खे क़तलु कयो वियो। जज साहब खे हुन जे घर में घिरी क़तलु कयो वियो। पुलिस छा कयो? पुलिस बग़ैर सबूत जे करे बि छा थी सघे। पर हाणे असांखे इहो सबूत आहे त फिक्र न कर। मूंखे नथो लॻे त पुलिस असांजी मदद करे सघे थी। ओ डॉक्टर सनी, अचो अचो। इंस्पेक्टर साहब, मूं ॿुधो आहे त जाम। तव्हां वियो त सही। डॉक्टर, जान मजबूर आहे ऐं डान ताईं पहुचण जो रस्तो बि जान ई आहे। त पोइ बहादुर जेका कैसेट ॾिनी उन में त जज साहब जा कातिल 4 आहिनि। उहे सभु डान जा माण्हू आहिनि जिन मां 2 खे जान मारे छॾियो आहे। बाक़ी 2 फरार आहिनि। ऐं हिन कैसेट में सॼी ग्रुप जी रिकॉर्डिंग आहे। मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो आइडियो आहे। आइडियो? हा, आइडियो। असां जान जो इस्तेमालु कंदासीं छो जो डान जो ख़ासि माण्हू जान आहे ऐं जान हिन वक़्तु असांजे हवाले आहे। जेकॾहिं जान असांजे कब्ज़े में अची वियो ऐं असांजे चवण ते हलियो त असां डान ताईं बिल्कुलु आराम सां पहुची वेंदासीं। ये कैसेट ऐं बहादुर असां वटि 2 वॾा सबूत आहिनि जिन जे थ्रू असां डान खे फांसी जे तख़्ते ताईं पहुचाए सघूं था। हाणे बसि जान खे मां सम्झाए छॾींदुसि त उहो असांजो साथ ॾे ऐं इन ॻाल्हि में तुंहिंजो बि साथ खपे।
हेलो डॉक्टर। हेलो इंस्पेक्टर। अचो जान। हाँ सनी, ख़बर मुझे शाम में मुझे साथी बुखिया मगड़ बणिजी इन ही शहर में निकिता आहिनि जंहिंजो मक़सदु बहादुर खे क़त्ल ऐं जान खे आज़ादु करणु आहे। असां बहादुर खे जान जे हवाले कंदासीं ऐं असीं जान जो पीछो करे डाम ताईं आराम सां पहुची वेंदासीं। जेल साहब हिकिड़ो मिनट अचो। हाँ हाँ। हिनखे जो तूं वठी आयो छा इहो एतबार लाइक़ु आहे? बहादुर जी जान चुको। मां चवां थो न, जान हाणे बदिली चुको आहे ऐं हाणे जान सुधरणु चाहे थो। क्या रिस्क खणिजे? होली तरह जल्दी काबिल है। ही भरोसे ऐं एतबार जो सौदो आहे। दोस्त मूं ते एतबार कर। अम्मा हाणे छा थींदो? जेको थियणो हो सो त थी वियो। बस हाणे दुआ कर त अॻिते अलाह मदद करे। हा हो मड़े बराबरि कुझु कोन थींदो, पर अमड़ मां त जेसीं ताईं जीअंदसि तेसीं ताईं पई करंदसि। बसि इहो करणो नथो ॾेखारिजे। मां अञा कोठां कोन मोटियो आहे। अलाए अम्मी काफ़ी ॾींहं थी विया अथसि, अचणु त घुरिजे पर अलाए छो न आयो आहे। बसि अमड़ इहो बि जाॾे वञे थो त कूंज वारो जव खणी थो वञे। कदम भी अच्छे लग जाए तब समझो था। हाँ जे चाहे थी त हिनखे कुझु न थिए त फौरन ॿुधाए हू छोरो किथे आहे। किथे कोई बि कोन्हे। हिन जो मतिलबु त जो सिधी आंगुर सां न निकिरंदो। जल्दी कयो, घर जी तलाश वठो। अरे मां जे पेट हुन जा वारियो छा? आसमान उछलियो अथव, धरतीअ झलियो अथव, पोइ वया शरमो अथव। जीअं त तोड़ा फोटारे थो ॾिसे पियो। हेतिरो आहे उमिरि जो, हेॾा को कमाल करे पियो। तूं मूं अछे मथे वारीअ जी बेइज़ती थो करे पियो। अरे कहिड़ो मान मिलंदो ई ज़माने में। ख़ुदा तोखे बि बेइज़तो कंदी। अरे जो ख़बर है सर अंदर कुछ भी कोने को सॼो घर तलाश हुआ, घर में कुछ भी कोने को। माना हिन जो मतिलबु त
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 Come on, my sweet John. Welcome, welcome. मूंखे यकीन हो जान त तो हिन पितकड़े छोकिरे खे असां वटि ज़रूरु वठी ईंदे, छो जो असांखे असांजे पंहिंजे हुकुमनि ते ऐं तुंहिंजे वफ़ादारीअ ते यकीन हो। मिस्टर डॉन, मूं असां पंहिंजो कयल वाइदो पूरो कयो, हाणे अवां पंहिंजो वाइदो पूरो कयो। ओ या असांखे असांजो वाइदो बिल्कुलु यादि हनी गो। हनी तू छा कयो? हाँ? चरिया आशिक असी त कारी हर नांग नांग भला नांगन जी कैसा मोहब्बत थींदी आहे। खबरदार मिस्टर डॉन, पंहिंजे कुतनि खे चओ हथियार फिटा कनि। तो ही छा कयो? हाँ? जान मुझे माफ कर जो, जान मुझे माफ कर। ओके माफ क्या? तुझे करे वो पूरी जिंदगी पाजे दाव पे लगाई है तो मुखे उन्हें सुनहिल ना। खबरदार वाह, वेरी गुड मुझा वफादार साथियों, वेरी गुड। इंस्पेक्टर तुझा सिपाही एतरा वफादार नाहिन जेतरा वफादार मुझा ही कमांडो सिपाही आहे। हरामन खे अरे ज़ालिमो, असां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? हीअ वेदना असां सां छो कई अथव? छॾियो असांखे, असांजो कहिड़ो गुनाह आहे? चुप चुप। डॉन अहिड़ी असगर बला आहे जेको केतिरनि ई इंसाननि जूं जानियूं ॾरकाए खाई ॾींदो आहे।
खुदा दे वास्ते मुझे छड़ियो प्लीज। शेरू नाउ नाउ शेरू चवे तो नाउ अज तुझी जिंदगी असांजे हथन में खेॾंदी राणी। वेरी गुड। अरे ज़ालिम खुदा जे खौफ खां डिॼो खुदा जी ज़ात ॾाढी थई कहर न पवई पर इहो कसूर तुंहिंजो न आहे इहो कसूर असांजे पंहिंजनि जो आहे जेके तव्हांखे आणे हे रस्ता ॾेखारे पंहिंजनि जी बेइज़ती पाण था कराइनि पाण था बेइज़तो कराइनि। Oh, you old woman. God, खुदा। सनम हिननि जे अॻियां हथ ॿुधणु बेवकूफ़ी आहे छो त ही इंसान आहिनि जानवर आहिनि जानवर। Wow. Very good. Mr. John. डाम जी सल्तनत में पहिरियों भेरियो वॾी आवाज़ सां ॻाल्हायो। वॉइस वेरी नाइस। जॉन माय स्वीट जॉन तो डॉन जो हथ हमेशा हलंदे ॾिठो आहे पर अज पाजे मुंह ते लॻंदे सके। इंस्पेक्टर पाण खे मुड़ुस माण्हू तो समझी लानत आहे तुझे मुर्सीअ ते। कानून जान जे अॻियां चुप कंदो। ॿुधाए इंस्पेक्टर त डॉन जी सल्तनत में कानून जा कदम कीअं रखबा आहे। बदले का मार क्यों खोलो तो खबर यूं है। वाह इन जो मतलब त अञा बि हिकु आहे। जेकॾहिं मां चाहियां त डॉन जो ही हथ तुंहिंजी बटरी ही ॿाहिरि कढी छॾे पर मुंहिंजा राणा मां चाहियां थो त अञा तूं मानीअ जा कुझु वेला खाई सघीं। प्लीज खुदा दे वास्ते मुझे छड़ियो प्लीज। प्लीज। Oh, beautiful girl. तू हसीन बाही है नमकीन। हेड़ी सल्तनत जो बादशाह हुजे तो जहिड़ी राणी बि हुजे त कहिड़े काफ़र जी दिलि चवंदी त तोखे छॾे थो ऐं शेरू त चवे थो त डॉन डॉन अॼु हिन हसीना खे पंहिंजे बेडरूम में वठी वञ। हा न शेरू
खबरदार केर भी पंहिंजी जगह तां न चुरे पंहिंजे कुतनि खे चओ त हथियार फिटा कनि जान न जान न तो कुछ भी न थींदो ज़हन हाँ जान हाँ ज़हन शान शान खबरदार जो अॻिते वधण जी कोशिश कई अथई बीरो कमीना जी जी ही वठो ऐं ख़त्म करियो हिन देश दुश्मन ऐं नसीर बाबा जे कातिलनि खे शान मूंखे बख़्श कर मां ही अलाए को त छा पर ही मुल्क छॾे पंहिंजे मुल्क हलियो वेंदुसि हा मां पंहिंजे मुल्क थो वञे पियो अड़े असां जूं बर्बादियूं करे असां जूं हावेलियूं वीरान करे असांजा अंदर साड़े तूं हाणे पंहिंजे मुल्क थो वञे तोखे त मां हिते दफ़न कंदसि तो मुंहिंजो जिगर जो टुकड़ो मारियो मुंहिंजी दुनिया वीरान करे छॾी कमीना कमीना न रुगो तो मुंहिंजो पर मूं जहिड़नि केतिरनि जा झुगा झड़ करे छॾिया मां तोखे न छॾींदसि अॼु मुंहिंजे अंदर जी बाहि विसाणी आहे
नेशनल हाईवे ते बसां पहुचो मां इंतज़ार थो कयां।